मजहब है आसमानी दीन है उन्हनि सभिनी दीनन जो अगवान चो इब्राहिम सुभान अल्लाह तव्हांजे सिंध जो हिकिड़ो लुच हिकिड़ो लोफर हिकिड़ो बदकार हिकिड़ो बदकिरदार इब्राहिम जे शान में भौंके थो ओ ज़लील तोखे अल्लाह ज़लील कंदो तोखे रब बर्बाद कंदो जो तू सोने अल्लाह जे खलील रब जे प्यारे दोस्त इब्राहिम जे ला घटिया ना हंजार तू न जमी हा त भलो तुझो दुनिया में अचण केड़ो जो तू अल्लाह जे नबी जे शान में गुस्ताखी करी पैगंबरन जे शान में भौंकी कुत्तो छितो थींदो आ तब मालिक सुञाणंदो आ तू केड़ो इंसान जे तो में इंसानियत हुजे हा त इंसानियत जे अगवान इब्राहिम खलील जे शान में बकवास न करी हा पर एड़ा कुत्ता पिया भौंकंदा आसमान ने मुंह करे थुक उछलाईंदो त काॾे वेंदी कुछ में लॻंदस न सुभान अल्लाह मुसलमानो अल्लाह जे के बि नबी के मन आब नबीयन फकद कफर के बि नबी में ऐब कढे नुक्तचीनी करे के बि नबी के ऐब वारो सॾे इहो काफर थी वियो इस्लाम जे दायरे खां ख़ारिज थी वियो हर नबी के मुसलमान मञंदो आ तोड़े जो असा गुलाम मदीने वारे जा कलमो पढ़ियोसी मदीने वारे थे पर हड़नी नबीन के मञण असांजे ईमान जो जुज़ो आ